नाज़रीन, पीपल्स पार्टी जी मकानी चूंडुनि में अक्सरियत से कामयाब थियण जी ख़ुशीअ में जश्न मनायो वियो। बाग़े जिना ग्राउंड ते मल्हायल जश्न में वॾे अंग में पीपी अॻवाननि ऐं कारकुननि शिरकत कई। शानदार आतिशबाज़ी से आसमान चमकी उथियो। रिपोर्ट करे रही है धरती टीवी जी रिपोर्टर सरवत जबीन। आतिशबाजी जेकी है हले थी। सबसे बड़ी पार्टी बनाया और ये वो ख्वाब है जो शहीद मोहतरमा बेनजीर भुट्टो ने देखा था। पीपल्स पार्टी जा अगवान मौजूद आहिनि, अचो था ॻाल्हायूं। सर छा चवंदा? बस ये हमने खिदमत की थी मुर्तज़ा वहाब एडमिनिस्ट्रेटर कराची जो जियाला है और चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी के विजन के मुताबिक हमने म्यूनसिपल सहूलियात आवाम तक पहुंचाई और कराची की आवाम ने देखा जो खिदमत कर रहा है उसको कराची की आवाम ने वोट दे दी और अल्हम्दुलिल्लाह डिस्ट्रिक्ट के माड़ी डिस्ट्रिक्ट वेस्ट हमने क्लीन स्वीप किया। खुशी जो मौक़ो जश्न मल्हायूं था पीपल्स पार्टी जी कामयाबी बिल्कुल ही असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जियालनि जेका आहिनि तव्हां ॾिठो था त हिते ख़ुशियुनि मल्हाइण लाइ सभु गॾु थियल आहिनि। कराची शहर जा माण्हू ॿाहिरि निकिरे पीपल्स पार्टी खे वोट करे ही साबित कयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम जी पार्टी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको भुट्टे साहब जी फिलॉसफी आहे उहा अॼु बि ज़िंदा आहे। ये बहुत दुख है और सारा दिन इलेक्शन वाले डीज जो है वो रेंजर्स उनकी प्रोटोकॉल और इनकी मामलात में, लेकिन उसके बावजूद जो है पाकिस्तान पीपल्स पार्टी ने पता किया। ॾिसो असांजो जश्न जेको हुयो पाकिस्तान पीपल्स पार्टी कराचीअ मां बाक़ाइदा अक्सरियत सां सीटूं खयूं आहिनि, तव्हां पाण इहो ॾिठो। उन खां अलावा इन खां पहिरियां बि असां खटींदा रहिया आहियूं भुट्टे साहब जे दौर में तक़रीबन बंस रोड लियाकताबाद अज़ीज़ाबाद कोरंगीअ खां हितां असां अक्सरियत सां खटींदा आहियूं। 1977 खां पोइ कराची में हिकु वॾे मार्जन सां पाकिस्तान पीपल्स पार्टी फतेह बि थी आहे। उनजो जश्न मुंहिंजे ख़्याल में असांजे महबूब चेयरमैन सां गॾु थींदो ऐं उहो जश्न बि हिकु तारीख़ी जश्न हूंदो। जश्न मल्हाइण आया आहियूं, ख़ुशी जो इज़हार करण आया आहियूं ऐं पंहिंजे चेयरमैन साहब खे इहो मैसेज ॾियण आया आहियूं त असीं तव्हां सां गॾु आहियूं इन ख़ुशी जे मौक़े में। हमने जमात इस्लामी पीटीआई समेत सारी जमातों को रगड़ा दिया कराची में और अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी के जियालों की फतह हुई और इंशाअल्लाह ताला ये 2023 जियालों का साल है। इसी साल में जो पहली हमारी खुशखबरी है वो ये बल्दियाती इलेक्शन में मिली और दूसरी जो खुशखबरी होगी वो चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब वज़ीर आज़म बनेंगे, वो जियालों के लिए खुशखबरी है। भुट्टो शुक्रिया। आज के लिए तो अल्फाज जितने भी हम यानी कि इस्तेमाल करें वो कम पड़ेंगे। ये तारीखी कामयाबी है। पीपल्स पार्टी ने जैसे कि पहले उनका मैंडेट था इस दफ़ा भी कायम रहा है, बल्कि बड़ा है और मजीद सीटें जो हैं वो पीपल्स पार्टी ने अच्छे मार्जिन से जीती हैं। ये शहर कराची भुट्टो का, ये शहर कराची भुट्टो का, मेयर कराची भुट्टो का। पाकिस्तान पीपल्स पार्टी जेकी है वाकई पंहिंजी जेकी है जमहूरी पार्टी है, अवाम दोस्त पार्टी है, गरीबन जी पार्टी है। हिते जेके भी अवाम मौजूद हुई वो पीपल्स पार्टी जी कामयाबी जे ख़ुशी में इलाही ख़ुशि आहिनि। हिते अॻवान आया उन्हनि पंहिंजे ख़्यालात जो इज़हार कयो ऐं जेके सईद गनी साहब थियो, नाज़ बलोच साहिबा थी वई ऐं आसिफ़ साहब थी विया, लाला रहीम साहब थी विया, हिते सभु मौजूद आहिनि। हिते इलाही सारा माण्हू हुया। सरवत जबीन कैमरामैन शाहीन सां गॾु धरती चैनल।